छा आहे, कीअं ठहंदो आहे, कीअं वॼंदो आहे, उन्हनि जो साउंड कीअं क्रिएट थींदो आहे। पर असांजी जेका यंग जनरेशन आहे, जेका नौजवान नस्ल आहे, उनखे चंग जी घटि ख़बर आहे। ख़ासि तौर ते त उन्हनि खे चंग जो नालो ॿुधाए त उन्हनि खे घणनि में ईअं लॻंदो आहे त इहो वॾनि जो साज़ हो, कोड़नि जो साज़ हो। सो उन करे यंग जनरेशन उन साइड ते अचे नथी, उनखे को नओं ट्रेंड क्रिएट करे या छा। पर मुंहिंजो हिन चंग सां नंढपण खां अलाए छो मुंहिंजी हिकिड़ी दिलि हुई चंग सां। सो मां चंग प्ले त कंदी आहियां, पर मां प्रॉपर मौसीक़ी जी जेका हिकिड़ी ट्रेनिंग हूंदी आहे उहा न वरिती आहे। Thank you so much. Thank you.